वेलकम टू माय चैनल सोजरो अलीगुल मला साहब। सर तव्हांजी वॾी महिरबानी आहे। अलीगुल मला जेकॾहिं होस्ट एक्टर न हुजे हा, कॉमेडियन न हुजे हा त छा हुजे हा? मूंखे थोरो यादि थो अचे त तव्हांजी ऐं असद कुरैशी जी कॉरिडोर में का झड़प थी, शायदि असद कुरैशी तव्हांखे को शायदि मार बार ॾिनी अलाए छा, इहो सही आहे? तव्हां जेका कॉमेडी कंदा आहियो, स्पेशली जेका तव्हां पंहिंजी कॉमेडी कंदा आहियो, जी जी, मूंखे उहो फील थो थिए त तव्हां शायदि फिल्म स्टार रंगीले खे कॉपी कंदा आहियो। यार मां ॿुधायां असां बड़ा ॾींगा माण्हू हा ॿुधाए छॾिया मां कम कमु ॿुधायां थो। आसी चपड़ा जी, जेकॾहिं सोजरे वारो इहो ॻाल्हाए त कीअं ॻाल्हाईंदी? ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे, ॾाढी ज़ालिम थिए प्यारा, या लाइव शो तुंहिंजो हलंदो हुजे या तूं ड्रामे जी रिकॉर्डिंग में हुजी, जी जी, त को अहिड़ो लम्हो आयो जो मेंटली डिस्टर्ब हुजी, या को फ़ोन आयो हुजे त घर में हे मसइलो थी वियो आहे ऐं ॾाढो सीरियस मसइलो आहे ऐं तुंहिंजा हथ पेर थधा थी विया हुजनि, पर तोखे लाइव बि करिणो आहे, ड्रामे जी रिकॉर्डिंग बि करणी आहे? जी सर, अहिड़ो लम्हो मूंसां तमामु वॾो लम्हो आयो, हाणे ई आयो।